जेयूआई सरबराह मौलाना फजलुर रहमान हिकु भेरो ॿीहर मुल्क में नयुनि चूंडुनि जो मुतालबो करे छॾियो। चवे थो आम चूंडुनि जा नतीजा कंहिं बि सूरत क़बूल न आहिनि। अमेरिकी कांग्रेस कंहिं कारण ई चूंडुनि खे शकी करार ॾिनो हूंदो। नयूं चूंडूं कराई वञनि ऐं इस्टेब्लिशमेंट इन्ही चूंड अमल खां परे रहे। सरहदुनि ते तव्हां जेको कुझु करे रहिया आहियो उहो अवामी मुफ़ाद न पर आलमी आकान जे मुफ़ाद में आहे। पंहिंजी नाकामी लिकाइण लाइ अफगानिस्तान में हमले जूं ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि। दिफ़ाई मामलनि में फ़ौज सां गॾु पर सियासत में मुदाख़लत जे ख़िलाफ़ आहियूं। 10 जुलाई खां पहिरीं बिजली ऐं गैस जूं क़ीमतूं अञा वधायो। आलमी मालियाती फंड पाकिस्तानी हुकूमत आॾो वरी नओं अंगन रखी छॾियो। ज़रियनि मूजिब IMF चाहे थो त नए माली साल में बिजली ऐं गैस जूं क़ीमतूं वधाए सब्सिडी कंट्रोल कई वञे ऐं नए कर्ज़ प्रोग्राम लाइ पेशगी शर्त पूरा कया वञनि। परचून फ़रोशनि ते टैक्स 1 जुलाई खां लॻी वेंदी। पेट्रोलियम डेवलपमेंट लिवी में ₹10 इज़ाफ़ो ज़रूर कयो आहे पर पेट्रोल ते इज़ाफ़ी लिवी सुभाणे खां न लॻंदी। अवाम नवनि टैक्स सबब दबाउ महसूस करे रहियो आहे। ख़्वाहिश आहे त ही IMF जो आख़िरी प्रोग्राम हुजे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त जेकॾहिं का कंपनी खसारे में वञे थी त उन ते का बि टैक्स न लॻंदी। बजट मामले ते IMF सां मुशावरत रही आहे। इन्हीअ प्रोग्राम खां सवाइ अॻिते नथा वधी सघूं। सिंध वांगुरु वफ़ाक़ में बि पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप आणणी पवंदी। सदर मुमलिकत आसिफ अली ज़रदारी फाइनेंस बिल 2024 जी मंज़ूरी ॾेई छॾी। सुभाणे 1 जुलाई खां फाइनेंस बिल लागू थींदो। सदर मुमलिकत आसिफ अली ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जे एडवाइस ते आइन जे आर्टिकल 75 तहत फाइनेंस बिल 2024 जी मंज़ूरी ॾिनी। सदर मुमलिकत जी सहीअ खां पोइ फाइनेंस बिल सुभाणे 1 जुलाई 2024 खां लागू थी वेंदो। क़ौमी असेंबली सेक्रेटरी गुज़िरियल ॾींहुं फाइनेंस बिल मंज़ूरीअ लाइ ऐवान सदर मोकिलियो हो। गवर्नर कामरान खान टेसूरी सिंध जी बजट जी मंज़ूरी ॾेई छॾी। कुझु ॾींहं अॻु सिंध असेंबली फाइनेंस बिल 2024-25 जी इत्तफ़ाक़ी राय सां मंज़ूरी ॾिनी हुई। गवर्नर तरफ़ां बजट दस्तावेज़नि ते सहीअ खां पोइ सिंध में बजट जी मंज़ूरीअ वारो अमल मुकमल थी वियो। सिंध रेवेन्यू बोर्ड 235 अरब रुपया टैक्स वसूली जो हद पूरो करे वरितो। सिंध रेवेन्यू बोर्ड जी जारी कयल पधिराई मूजिब गुज़िरियल साल 185 अरब रुपया वसूली थी। हलंदड़ साल टैक्स कलेक्शन जो हदफ 235 अरब रुपया हो। वॾे वज़ीर सैयद मुराद शाह चयो त सिंध रेवेन्यू बोर्ड गैर मामूली रेवेन्यू गॾु कयो आहे। गुज़िरियल साल जी भेट में हिन भेरे 28% वधीक रेवेन्यू गॾु कयो वियो। जून में 28 अरब रुपया गॾु करण हिकु महीने जो सभ खां वधीक रेवेन्यू कलेक्शन आहे। लाड़काने मां 18 ॾींहं अॻु अगवा ॼाणायल 8 क्लास जी शागिर्दियाणी शुमाइला उर्फ दुआ बिरोही जो पतो न पइजी सघियो। पुलिस केस दाख़िल हुअण बावजूद का अॻ भराई न ॾेखारी आहे। नियाणीअ खे बिना देर बाज़ियाब कराए वञे। शागिर्दियाणी जी मरिफत यासिमीन जी अपील। SSP रोहिल खोसो चयो आहे त फरियादी धुर जवाबदार खे गिरफ़्तार करण नथी ॾिए। सदर मूजिब हुननि FIR में ग़लत माण्हुनि जा नाला ॾिना आहिनि। शागिर्दियाणी वालिदेन खां कावड़जी घरां निकिरी वई आहे। कराची जे इलाइक़े माणीपुर में बस पलटी औरतुनि माण्हुनि समेत 7 ॼणा फौत 14 ॼणा ज़ख़्मी थी पिया। पुलिस ऐं रेस्क्यू अमले जो चवणु आहे त बस में सवार माण्हू पिकनिक लाइ समुंड किनारे वञी रहिया हुआ त माणीपुर में ट्रक अॾे वटि हादिसो पेश आयो। फौतनि में 4 ॿारड़ा 3 औरतूं शामिल 7 ज़ख़्मी जी हालत नाज़ुक। पीर जो ॻोठ में रोड हादसे जे नतीजे में मोटरसाइकिल ते सवार मासूम ॿार समेत 2 ॼणा फौत 2 ज़ख़्मी। राशिदी गेट भरिसां ट्रैक्टर ट्राली ऐं मोटरसाइकिल में आम्हूं साम्हूं टक्कर थी पियो। हादसे सबबि मोटरसाइकिल ते सवार 5 साल जो मासूम ॿारड़ो सूबेदार पुट बहर अली खखराणी 55 वरे जे गुलाम शबीर खखराणी थॾे ते दम ॾिनो। शाहपुर पाड़े वासी नीगर सावल अबड़ो ऐं नसीर अबड़ो ज़ख़्मी थी पिया। फौतनि जा लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल
भोजपुर में बदमनी खिलाफ बेड़ी में शटर बंद हड़ताल ऐं धरणो हिंदू पंचायत चयो आहे सिंध यूनाइटेड पार्टी ऐं सिविल सोसाइटी जे सर ते शहर में ॾींहुं बि कारोबार बंदि करे मंदिर चौक खां बस स्टॉप ताईं एहतिजाजी रैली कढी धरणो हयो। मुज़ाहिरीन चयो आहे त 2 ॾींहं अॻु धाड़े लटनि नौजवाननि संजय कुमार नीतीश गियाणी ऐं नीतीश कुमार खे अगवा करे विया पर पुलिस अञा ताईं के बि क़दम न खंया आहिनि। फौरी तौर टिन्ही मुक़मिन खे बासियाब कराए अमन बहाल करायो। सिंध में शदीद गर्मीअ जी लहर जकबाद 50 डिग्री सेंटीग्रेड सां मुल्क जो सभ खां वधीक गरम तरीन शहर। लाड़काने में गर्मी बद 49, दादू में 47, सखर में 46, नवाबशाह ऐं हैदराबाद में 45, ठट्टो में गर्मी 44 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड। कराची में 37 डिग्री जी गर्मी 44 डिग्री जेतिरी महसूस कई वई। कराची में अॼु खां सामूंडी हवाऊं बहाल थियण जो इम्कान। सिंध हुकूमत ऐं बिजली कंपनियुनि विच में राति 10 वॻे खां सुबुह 6 वॻे वारी बिजली फ़राहमी मुआहदे ते अमल न थियो। कहर जी गर्मीअ में बि राति जे वक़्तु बिजली जी बंदिश मामूल बणियल। कराची जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में राति जो 12 वॻे खां पोइ बिजली बंदि हुजण सबबि माण्हुनि जूं निंड्रूं हराम।